लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब सुहेल सांगी साहब सां जारी आहिनि। सुहेल साहब असां आज़ादु करायो ऐं जीअं असां गुज़िरियल क़िस्त में ॿुधायो, सुहेल साहब उन जी निशानदेही कई त मशहूरु जेको जामसाकी केस आहे उन केस जे बारे में जीअं त उहो आलमी तौर ते पोइ सॼे मुल्क में ऐं ख़ासि करे सिंध जे ऐं पाकिस्तान जे पॉलिटिक्स में उन जो हिकिड़ो अहम चैप्टर आहे असांजे सियासी तारीख़ जो। असां अॼु उन ते ॻाल्हायूं था जामसाकी केस जी मुकमिल जेका रुदाद आहे उन बारे में जनाब सुहेल सांगी साहब छा था चवनि। सुहेल साहब, पाण चाहियूं था त ही जामसाकी केस इहो शुरू कीअं थियो, इन जे बारे में ख़ुदि जाम साहब खां वठी पार्टी जे ॿियनि माण्हुनि उन्हनि कहिड़ियूं कहिड़ियूं कोशिशूं कयूं हूंदियूं, कहिड़ा कहिड़ा माण्हू उन जे लाइ गवाह तौरु तव्हां चूंडिया ऐं छा थियो, इहो जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। पाण इन ते त ॻाल्हायोसीं त केस दाख़िल थियो ऐं गिरफ़्तारियूं कीअं थियूं ऐं पोइ असां बेदरियाफ़्ता क़ैद तनाई में रहिया हुआसीं। न हू जेको इफ़्तिख़ार जलीस आहे ऐं ही जेके आहिनि अतीक कर्नल वारा, हाणे उन्हनि छा कयो, हीअ फॉर्मेशन कीअं थी? फॉर्मेशन त ज़ाहिर त मार्शल एडमिनिस्ट्रेटर न हीअ साईं गवाहनि जी ऐं हिन जी उहो त अॻिते जी ॻाल्हि आहे न। त हीअ त अञा इब्तिदाई तौर ते हुन चयो पए त पोइ जाम चयो त भई इहो हिन जी इफ़्तिख़ार जलीस जी त असां इन ते कोन था ॻाल्हायूं, हीउ इब्राहिम जलीस जो पुटु आहे ऐं तूं शरीफ़ माण्हू त थींदे हूंदे पंहिंजी जाइ ते, पर ॻाल्हि इहा त जेकॾहिं तूं मार्शल जे नुमाइंदे जे तौर ते असां ते केस थो हलाई त पोइ असीं हिते जे अवाम जा ऐं पोरियत तबिके जा असीं नुमाइंदा आहियूं, असीं बि उन तौर ते हलंदासीं। असीं हिनखे कोर्ट खे कोन था मञूं ऐं ग़ैर आइनी आहे, ग़ैर क़ानूनी आहे, तव्हां असांजे हिकिड़े साथी खे नज़ीर अब्बासी खे तव्हां शहीद कयो आहे, जेसि ताईं उहे शयूं नथियूं अचनि तेसि ताईं असीं न कंदासीं वग़ैरह वग़ैरह। त चए त असीं हिनखे मञूं ई कोन था ऐं हिन जो बाइकाट था करियूं, निकिरी आयासीं। पोइ ईअं 2 टे ॾींहं असां हिन में हलायोसीं। पोइ हिकिड़े ॾींहुं कर्नल उथी ऐं अजीम कोर्ट शुरू थी, उथी बीठो ऐं खणी ओथ कयईं त आई एम कर्नल अतीक ऐं सॼो इहो त मिलिट्री एक्ट तहत तव्हां सां इंसाफ़ु कंदुसि ऐं ॿियो टियों इहो त जाम छो त मिलिट्री एक्ट तहत पोइ इंसाफ़ु थींदो आहे छा। ऐं पोइ चई त तूं कसम न खण, ऐं कसम त ज़ियाउल बि काबे में वञी खयूं त इलेक्शन कराइनि, त इन्हनि कसमनि असांखे ॾाढो मुंझायो आहे त तूं कसम न खण, बाक़ी ठीकु आहे आऊं तो ॻाल्हि कई काफ़ी आहे। चए न आऊं पंहिंजे कसम ते बीहण जी ॻाल्हि थो करियां, ॿिए कंहिंजे कसम ते कोन थो बीहां। त हीअ शुरू ॾींहं खां असां हुनखे हिकिड़ो थींदो आहे न त हुनखे दॿाए रखणु ऐं हिसाइणु, कोशिशि हुननि बि कई त हिननि खे हीअं करे रखिजे, पर असां वधीक उन में रहियासीं हर चीज़ ते। पोइ इहो थियो त पोइ वरी शाहिदनि जा बयान शुरू थिया ऐं शाहिदनि जा बयान अजीब, मतिलबु त ख़ुदि जेका FIR आहे, हाणे इहो अगेन टेक्निकल पॉइंट्स थी वेंदा, FIR में जेको असुलु शिकायत कंदड़ो मेजर तुफ़ेल हो, उन जो नालो ई कोन हो। अच्छा, उन में डाहटू इलाही थियल हुई, इलाही उन में शयूं। पोइ जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर करे हुन ॾेखारियो, हुननि जी असां कॾहिं शकिल ई कोन ॾिठी, हुननि बि कॾहिं असांजी शकिल कोन ॾिठी। इन करे जो उहो सॼो इन्वेस्टिगेट कयो ई जेको हुयो हिननि जे स्पेशल यूनिट कयो हुयो ISI जे, बल्कि JITV, त उन्हनि कयो त हुननि खां ख़बर ई कोन हुई, त सभु हथ जूं। पर उन में जेके 2 टे मज़ेदार शयूं थियूं, हिकिड़ो इहो थियो त उहो आयो चए त भई हिननि जेको आहे नज़ीर पाकिस्तान जी मुखालफ़त कई आहे, त पुछो न क्रॉस एग्ज़ामिनेशन में जुरैम में आॾी पुछा में यूसुफ पुछो, चए त नज़ीर पाकिस्तान छा आहे, चए नज़ीर पाकिस्तान आहे, चए न इहो तो किथे पढ़ियो आहे, बल्कि हुनखां अॻु पुछे तूं पढ़ियलु केतिरो आहीं, चए त आउं 9वीं क्लास ताईं पास आहे, पढ़ियो आहियां, चए ॿियो कुझु, चए इब्न सफ़ी खे पढ़ियो आहे। ठीकु आहे, कर्नल साहब चयो न, शाहिद जेको सब इंस्पेक्टर असलम हो, त उन ते उहो थियो त पोइ कर्नल हुनखे चयो त हाणे तूं नज़ीर पाकिस्तान ॻोल्हे आ। चई हुनखे
महीनो खनि लॻी वियो उनखे न मिलियो ऐं पछाड़ी ताईं न मिलियो त पोइ उन ते कर्नल ॾाढो चई त कमाल आहे, कहिड़ा ऑफिसरनि। वरी उनखे इफ़्तिख़ार खे चई यार हीअ असांजे मथियां कीअं, आस्ते पे चई पर असां ओवर एयर कयो पिए, मथां अलाए कीअं था केस ठाहिनि, अहिड़ा माण्हू मोकिलिया अथनि पुलिस ऑफिसर, उनखे ख़बर ई कोन्हे नज़रियो पाकिस्तान छा आहे। पोइ यूसुफ वरी विच में तेसिताईं ॿिया शायदि पिया हलाएसीं। यूसुफ चई सर वो नज़रिया पाकिस्तान तो तलाश करके दें, हमारा गवाह भी गुम हो गया है और नज़रिया पाकिस्तान भी गुम हो गया है, इन गरीबों को आप इसमें बंद किए हुए हो। चई लॻाए साहब वो तलाश करें नज़रिया पाकिस्तान को। तव्हां इहो सॼो महीनो ॾेढ उते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में हो? न, असांखे सुबुह जो वठी ईंदा, अच्छा, शाम जो जेल। त उहो सॼो उहो थियो। त ई मतिलबु त इलाही उन में जेके शयूं, इन्हनि जो पूरो ॿिनि टिनि शयुनि ते ज़ोर हुयो। हिकिड़ो इहो त ही कंहिं बि तरीक़े सां कम्युनिस्ट या कम्युनिस्ट पार्टी जो लफ़्ज़ ऑफिशियली न अचे। छो पिया चवनि? मतिलबु मुंहिंजे ख़्याल में त को पंहिंजी पॉलिसियूं हुयूं उन जे करे। न पर हुननि जे त इहा ॻाल्हि हक़ में आहे न, जनरल ज़ियाउल हक़ जे। न उहो त उते त न कई पई, पर जॾहिं केस में ऑफिशियली इहे सभु शयूं थियनि पियूं तॾहिं। इन विच में वरी प्रेस बि इलाही शयूं खणणु शुरू कयूं। अच्छा, इहो जॾहिं केस शुरू थियो तॾहिं हिकिड़ी हिकमत अमली ठाही, जेको प्रोफेसर खे मूं चयो त भई हीअ सियासी केस आहे, इहे टेक्निकल शयुनि खे छॾियो। तव्हां सियासी तौर ते जेतिरो टेम्पो ठाहे सघो था, जेतिरो तव्हां उन में पंहिंजे पाण खे ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, सोसाइटी आहे या असांजी मेन स्ट्रीम पॉलिटिक्स आहे, उन सां जेतिरो कनेक्ट करे सघो था, उहो तव्हांजी पॉलिटिक्स जी ऐं तव्हांजे केस ॿिन्ही जी कामयाबी आहे। मूं इहो ॿुधायो, मुंहिंजो ॾिसो तव्हां पंहिंजी इन पार्टी में सॼो ॾिसो त कीअं नैब, पोइ हुन में नैब खां धड़ाधार थिया, बलोच अलॻि थिया, पठान अलॻि थिया, तव्हांखे अलॻि कयूं। तव्हां वरी हुन में NDP में वञण जी कोशिशि कई, उते बि मज़ारी हिसाबु कोन तव्हांखे सठो। त मुंहिंजो तव्हां बेसिकली पॉलिटिकली आइसोलेटेड आहियो पॉलिटिकल पार्टीज़ में। इहो वापसि कनेक्ट करणु ज़रूरी आहे। इहो कनेक्ट जेकॾहिं करियो था ऐं पोइ ऐं प्रेस में टेम्पो थिए थो त पोइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि थींदी। त उहो ख़ैर मूं चयो उनखे त हीअं थियणु खपे। पोइ उते त जेल जे अंदरि असांजी पार्टी जेका हुई हुन इहा असांजी ॻाल्हि, मुंहिंजी ॻाल्हि रद्द कई। त मूं चयो मुंहिंजा ॿाहिरि मोकिले ॾियो दोस्त। जेल में पार्टी हुई? हा हा हा। त मुंहिंजे ॿाहिरि मोकिले ॾियो दोस्तनि खे। त हुननि मंज़ूर त कई, चई त पर इहो ॻाल्हि हिन जा डिटेल, त मुंहिंजो डिटेल इहा त प्रेस ऐं सियासी पार्टियुनि सां ॻाल्हायो। मुंहिंजो हिननि सभिनी खे असीं बचा जी शाहिद तौर ते घुराईंदासीं। अच्छा, उन मूंखे थोरो हिकिड़ो मामूली तजुर्बो या मुंहिंजे हैदराबाद वारी केस में थियो हो। उते जॾहिं केस हलियो त उते हिननि बचा जा शायदि को हिकु अधी घुराए सघिया हुआसीं, पर मूंखे हो त इहो इन जे ज़रिए शयूं निकिरी सघनि थियूं। त उहो थियो। त इन में हीअ जेके आहिनि से शयूं बीठियूं त बचा जे शायदनि जो उहे त ख़ैर इलाही उन्हनि जा आहिनि अजीब ग़रीब शयूं। उन विच में इहो बि थियो त असांजे वकीलनि बाइकाट कयो, चवनि भई असांजी बार जो फ़ैसिलो आहे त तव्हां छा करण जो मार्शल आहे, कोर्टनि जा जेके अख़्तियार आहिनि घटाया आहिनि, असीं हिसो कोन वठंदासीं। पर यूसुफ लगारी ऐं शफ़ी मोहम्मदी बदर अबड़ी साहब जो वकील इहे आख़िर ताईं बीठा रहिया। ऐं यूसुफ मेन वकील यूसुफ ई हुयो। ऐं यूसुफ जो कमाल आहे उन माण्हू जो, हू रोज़ु मीरपुर मां ईंदो ऐं केस हलाए वरी वापसि वेंदो। त हिते चयो कामरेडनि त भई हिते तव्हां जेको रहण बहण जो कयो, चाहे रहण जो कंदो, मूंखे पंहिंजो घर बि त हलाइणो आहे न, उते बि त को ग्राहक ईंदा न, तव्हां छॾियो, तव्हांजो इहो इशू थोरो ई आहे। बराबरि। त मामू तमामु हिकिड़ो प्यारो माण्हू। त इहो थियो ऐं उनखां पोइ हिन जे बचा जे शायदनि जो वारो आयो। उनखां अॻु में हिन जो बि आयो त हीअ जेके असांखे पंहिंजो डिफेंस में जेको बयानु ॾियणो आहे, त उहो असां अॻु में तक़रीबन तयारु करे वरितो, लिखी वरितो, उहो ॾिनोसीं, सॼो एक्सचेंज बि कयोसीं हिक ॿिए सां।
प्रोफेसर ऐं जाम जा स्टेटमेंट पार्टी खे मोकिलिया विया हुआ। पोइ पार्टी केतिरा ॾिठा न ॾिठा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी हिते वारा बाक़ी जा असां बयान हुयासीं, हिते ई असां ॾिठासीं। शबीर शर बयानु लिखियो त उहो मज़ेदार कोन हो, त उहो बयानु जेको कोर्ट में पेश थियो आहे, जेको डांडरस क़ैदी जो करे रखियो आहे, उहो बयानु बदर अबड़े जो लिखियलु आहे। ऐं मूं त ख़ैर असां पाण में जेके बि नोट्स एक्सचेंज कयासीं पई, हिकिड़ी कलेक्टिवली शयूं हुयूं। अॻु में इहो बि तइ थियो त केरु कहिड़े एंगल खां छा बयानु ॾींदो। मसलन प्रूफ जाम जे लाइ इहो त भई हीउ पार्टी स्पोक्समैन आहे ऐं पार्टी जे तौर ते ई ॻाल्हाईंदो। प्रोफेसर जे लाइ इहो त भई हिकिड़ो प्रोग्रेसिव ऐं उहो आहे इंटेलेक्चुअल आहे जेको पार्टी सां रिलेटेड बि आहे। अच्छा, बदर जे लाइ इहो त भई राइटर आहे, मुंहिंजे लाइ हो त आउं सहाफ़ी आहियां। शबीर जे लाइ हो त भई हिकिड़ो टीवी आर्टिस्ट आहे, त आर्टिस्ट हिकु टीवी ऐं इन दुनिया सां। कमाल वारसी जो इहो त भई हू हिकिड़ो लेबर लीडर जे तौर ते, लेबर वर्कर जे तौर ते बयानु ॾींदो। त इहे बयानु अमरलाल स्टूडेंट लीडर जे तौर ते, यूथ उन तौर ते असां बयानु ठाहिया बि हुयासीं। त उहो बि मरहलो थियो। ऐं उन में मूं जेका ॻाल्हि कई त तारीख़ आई भई हाणे तूं बयानु ॾींदे, तोखे ॾियणो आहे। मूं चयो आउं त कोन ॾींदुसि बयानु अॼु, छो मूं चयो भई आउं मुंहिंजी ज़ाल जी मौजूदगी में बयानु ॾियणु चाहियां थो। कर्नल चयो त ये क्या बात हुई। मूं चयो भई मुंहिंजे लाइ वॾे में वॾी अदालत हू आहे, ऐं जेकॾहिं मूं ॾोहो बि कयो आहे त वॾे में वॾो ॾोहो त हुनजो कयो आहे न, भई पूरा जेके 3-4 साल हू आउं हुनखां अलॻि रहियो आहियां, हू वीचारी हू कंदी रहिया, त हुनखे घुरायो। चए छा मैसेज करे, त मां किथां मैसेज कंदुसि। त पोइ हिननि हुनखे SP खे मुंहिंजी ॻाल्हि में चयो, हैदराबाद SP खे। उन वरी सदर थाणे जे SHO खे चयो, उहो वरी घर वियो, हुते ॿुधाईंदुमि भई हल तुंहिंजे मुड़ुस जो कोर्ट में बयानु आहे, हुते तोखे बि कोर्ट में घुरायो अथनि। तूं आई त मूं बयानु पढ़ियो। तो कर्नल ये चई ये बड़ी मज़ेदार चीज़ है आप लोगों की। तो इहो हिकिड़ो रहियो। अच्छा, इन मेन टाइम में मतिलबु त कई अहिड़ा वाक़िया थिया जंहिंमें असां मुसलसिल कोर्ट सां झेड़े में रहियासीं। बाक़ाइदे उन में बाइकाट जो बि, तलक कलामी बि, इहो मतिलबु हुनखे इहो हो त भई आउं हिकिड़े तमामु ॿिए क़िस्म जे हिकिड़े हुन सां माण्हुनि सां मुंहिंजो वास्तो पए पियो, ऐं जाम जी लॻातार रहंदी आहे। हिकिड़े त वेठा हुआसीं, कुझु ज़्यादा माण्हू अची विया मिलण वारा, असां पंहिंजे हिन वेटिंग रूम वारे पासे गोड़ पियो थिए। करण आयो, क्या है इतना शोर लगाया हुआ है, हम डिस्टर्ब हो रहे हैं। जाम आयो, चई त करण साहब हम शायद डिस्टर्ब कर रहे होंगे, लेकिन आपके बड़ों ने, मार्शला वालों ने, जर्नलों ने पूरे मुल्क को 5 साल से डिस्टर्ब किया हुआ है, तो उसकी तो आपको फिक्र है नहीं, आप हमें वो कर रहे हो। जैसा कि तुमसे कोई नहीं जीत सकता, आप ज़रा कुछ तो आस्ते बोलें। त मतिलबु ईअं हिकिड़ो रहियो। अच्छा, ॿी हिकिड़ी थी इन विच में, त हिकिड़े ॾींहुं असीं वेठा हुआसीं, त कोई 8-10 खनि फौजी ऑफिसर आया कर्नल सां गॾिजी असां हिन वेटिंग रूम में। त ॿुधाई चवंद भई ही जाम साकी आई, प्रोफेसर जमाल नकवी आई, आई सोहेल सांगी आहे। असां चयो हीअ हाणे छा था कनि। ख़ैर थोरी देरि खां पोइ हलिया विया। जाम वियो, कर्नल खे चई यार ही केरु हुया हमरा। चई छोड़े सागी साहब, चई भई तव्हां हिन हवाले था कयो, छा था कयो, को असांखे सम्झ में त अचेनि, ऐं हाणे त हेॾे तव्हां चओ था कोर्ट आयो। चई यार मसला ये कि वो रोज़ में यहाँ से देर तक जाता हूँ, तो वो बात निकलती है तो वहाँ कैंटीन में और उधर हमारे कलीग्स हैं उनके साथ, तो बताता हूँ ये कम्युनिस्टों पर केस चला रहा हूँ, ऐसे लोग ही। जी वो ये देखने आते कम्युनिस्ट होते कैसे। तो कर्नल जी फिर क्या उनका तासुर बना। वो कह रहे थे कि ये ऐसे ही हमारी तरह आम आदमी की तरह, ये कोई इस तरह से तो नहीं है।
जाम जो चीन फिर आप कुछ और लोगों को भी ले आए ना, तो मुझे आप वो जो 7 वाली खोली में बिठाना चाह रहे हो। त हिकिड़ा मतिलबु त हिकिड़ा दिलचस्प क़िस्म जूं शयूं उहे थियूं। पोइ इन्हनि घुरायो बचा जे शायदि। हाणे इहो ॾाढो मज़ेदार आहे त हिन केस खे बेसिकली असां मीडिया जे ज़रिए ऐं पार्टी ॿाहिरि दोस्तनि जे ज़रिए उनखे बाक़ाइदे सां हिकिड़ो हाई प्रोफाइल केस ठाहियो। हिकिड़ी नज़ीर जी शहादत थियल हुई, प्लस इहो त हिनखे असां बाक़ाइदे प्रेस रिलीज़ हितां लिखी करे ॾींदा हुआसीं। हितां को दोस्त मिलणु न ईंदो त सेंट्रल जेल मां हुतां स्मगल थी ॿाहिरि वेंदी, उहो छपी। इन ते कोर्ट बेज़ार बि ॾाढी हुई। ऐं जेके सरकारी शाहिदनि जा बयान हुया जंहिंमें अजीब ग़रीब शयूं, त भई इहो नज़र पाकिस्तान ॻोल्हीनि पिया, कोन थो मिले हिननि खे, या इहो आहे त इब्न सफ़ी जा नावल पढ़ियल माण्हू ऐं कम्यूनिज़म ते जेको केस थो हले कम्यूनिस्टनि ते, उन ते थो थिए। त इहो मतिलबु त उन ते हिननि ॾाढी छा चवंदा आहिनि त कची थी त भई छा आहे। शाहिदनि जी लिस्ट वारो उहो उन में थियो त भई कंहिं कंहिंखे घुराइजे, त उहो बीठो त भई हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी फील्ड मां माण्हू घुराए। मतिलबु आउं कोशिशि कयां त साफ़ ई, ऐं जाम मुंहिंजे लाइ इहो त भई ठीकु आहे, वॾा पॉलिटिशियन ऐं जेके लेफ्ट सां रिलेटेड माण्हू आहिनि उहे, लाइक वाइज़ प्रोफेसर जे लाइ बि इहो, बदर जे लाइ बि ऐं शबीर जे लाइ बि इहो। त असां कोई मुंहिंजे ख़्याल में जाम जेका लिस्ट ॾिनी उहो 120 माण्हुनि जी हुई, ऐं जंहिंमें सभु नाला हुया। त जाम खे पछाड़े में कटे ऐं बया तो 15 नाला आऊं, ऐं उन में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो नालो बि कटियो, बेगम नुसरत भुट्टो जो नालो कटियो। त उन ते जाम खे मूं बि चयो, मूं चयो इन ते गौर कर, ऐं ही कंदा ॾींदा इजाज़त। मुंहिंजो वली ख़ान खे बिज़न जेके इन्हनि सभिनी लाइ नाला अप्रूव कया आहिनि न, त ही गौर कर, ऐं इहो जेकर रुॻो सिंगल आउट कनि था पीपल्स पार्टी खे, इहो उन्हनि खे ॾुखियो थींदो। अच्छा, इन मेन वाइल असां पार्टी खे इहो चवरासीं भई इहो चवनि था भई तव्हां माण्हुनि सां राब्तो बि कयो, हिकिड़ो माहौल बि ठाहियो, चोॿोल बि थिए, जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि आहिनि उन्हनि सां चओ त भई ही आहे, ऐं हीउ जेको मार्शल वारा अॼु असांखे आइसोलेट करे पॉलिटिशियन्स खे इहो कनि पिया, सुभाणे ॿियनि खे बि इहो कंदा। ऐं हीउ हिकिड़ो आहे जंहिंमें तव्हां एंटी मार्शल स्टांस हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची तव्हां ॾेई सघो था। ऐं ॿी वॾी ॻाल्हि आहे त इन करे बि त भई तव्हां खां मार्शल वारा ई फौजी कोर्ट ई घुराए थी पुछनि, त इहो हिकिड़ो हू थिए थो। त इन आइडिया खे इलाही एप्रिशिएट कयो दोस्तनि बि माण्हुनि बि। जॾहिं ख़बरूं अचणु शुरू थियूं त पोइ असांखे सिंध मां इलाही माण्हुनि न्यापा कया त भई असांजो बि नालो ॾियो। मुमताज़ भुट्टे कयो, बिजाराणी बि कयो, आई एम नॉट श्योर कि पली साहब जेल में हा, मतिलबु उनमें जेकॾहिं असां नालो त ॾेई पिया सघूं न, त ईअं त वली ख़ान ते बि हिते अचण ते पाबंदी हुई, शेख रफ़ीक जे अचण ते बि हिते पाबंदी हुई, ऐं त उहो त हुयो न। ऐं बेनज़ीर जो ऐं बेगम नुसरत जो इहो उहे केॾी महिल बंदि थी सघनि थियूं, नज़रबंदी थी सघे थी। त पर आउं श्योर न आहियां हींअर त उन बारे में। ओवरऑल इहो ठाहियोसीं त भई जेके मार्शल मुखालिफ़ आहिनि, जेके साम्राज्य दुश्मन आहिनि, ऐं जेके मतिलबु त डेमोक्रेसी जे लाइ बीह सघनि था, उन्हनि जा नाला उन में कयूं। उन में साईं GM सेठ जो नालो असां कोन विधो, इन करे जो साईं जेको आहे सो इन सॼे मामले में मार्शल खे वेझो हुनजो स्टैंड वञे पियो। त ईअं हुयो। अरबाब खावड़ जो कंसिडर कयोसीं, पर छाकाणि जो हू पाण अंडरग्राउंड हो त उनखे असां रिस्क ते छो विझूं, उनजो त हुयो। त बाक़ी इलाही सारा नाला हुया उन में, वली ख़ान, मीर गौस बिज़न जो, शेख रफ़ीक पंहिंजो पंजाब पीपल्स पार्टी वारो, उहो मेराज शेख रफ़ीक त मरकज़ी जनरल सेक्रेटरी हो हिकु ज़मानो पंजाब वारो। मुंहिंजे ख़्याल में तॾहिं मरकज़ी जनरल सेक्रेटरी कोन हो, न हो? मां भायां थो। अच्छा, त मुंहिंजो ख़्यालु आहे पंजाब जो प्रेसिडेंट हो। हा, पर उहो ई न हा, उहो सीनियर जेको हुननि जो। बिल्कुलु बिल्कुलु। हा, त
त मेराज महमद ख़ान, फ़तेहाब अली ख़ान, इन्हनि खे मिनाज बरना मुंहिंजे उन खाते ते आयो, अफ़ज़ल सिद्दीकी, अमनवार अमनवार उहो, शेख अली मोहम्मद, शेख अज़ीज़ साहब, गनी दर्स, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नल्स जो जेको पोइ MPA थियो। न उहो ॿियो आहे। ही सहाफ़ी हुयो, ही हिते सहाफ़ियुनि वारी तहरीक में लाहौर में हिन गिरफ़्तारी ॾिनी हुई ऐं हुते हिनखे सज़ा बि आई ऐं फटका बि लॻा हुआ। त पोइ त ख़ैर हुन सां मुंहिंजी छा चवंदा आहिनि त माइटी थी वई। माइटी इन द सेंस की हुनजी छोकिरी मुंहिंजी नुंहुं आहे हाणे। अच्छा, पर उहो असांजो दोस्त बि हुयो। माना फ़हमीदा जो पीउ आहे? न, अञा ॿी आहे? नंढी जेका आहे हुनजी शैनीला। शैनीला, हा, त उहो हिकिड़ो इहे सभु आया। हिननि अची शाहिदियूं ॾिनियूं, हुन में हुननि ॿुधायो त भई नज़रियो पाकिस्तान त छा आहे, को आहे कोन। ऐं ॿियो हुयो त भई कम्युनिस्ट लिटरेचर त पढ़ायो वञे थो। अच्छा, हुन में ही पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट जो कराची जो चेयरमैन हुयो प्रोफेसर शमीम अख्तर साहब। उहो आयो हैदराबाद जो पॉलिटिकल साइंस जो सिंध यूनिवर्सिटी जो शेख हसन साहब। इहे तव्हां जेके नाला ॿुधायो था, इन्हनि मां आया घणा? ही जेके नाला ॿुधायां पई इहे सभु आया। अच्छा, इहे सभु आया। जेके 15-16 हुननि अलाउ कया? 15 जाम खे अलाउ कयूं, 4 या 5 मूंखे अलाउ कयूं, ऐं इहे मन 4-4, 5-5 ॿियनि सभिनी खे अलाउ कयूं। अच्छा, प्रोफेसर हुन खां अॻु में बीमार थी पियो त उहो हुनखे अलॻि कयूं, चयूं त इनखे जबार खटक सां गॾु केस हलाईंदासीं। उहो अलॻि थी वियो, तंहिंजे करे उहो न थियो। बदर जे लाइ जेको डिफेंस विटनेस तौर ते आया, उहो साईं अब्दुल्ला जे मेमण हो, अब्दुल कादर अबड़ो, ऐं हिकु ॿ के ॿिया माण्हू हुया। अब्दुल्ला जे मेमण साहिबु ॾाढी वॾी ॻाल्हि चई, चए त ही बदर अबड़े खे आउं सुञाणा, लेखक सॼो लेखक आहे। ॿियो टियों हुयो ऐं सॼी मुंहिंजी अपब्रिंगिंग जहिड़ो कर मुंहिंजे हथनि में थी आहे, ॿी का बि अहिड़ी एक्टिविटी नथो करे सघे। अच्छा, कर्नल खे अलाए कहिड़ी कोर्ट क्वेश्चन थींदा हुया, त चए त इहो त ठीकु आहे, बाक़ी तो ख़बर अथई त बदर जी हिननि सां दोस्ती आहे। चए मूंखे इहा त ख़बर कोन्हे बदर जी हिननि सां दोस्ती आहे, बाक़ी ॿियनि खे आउं सुञाणा थो ऐं हीअ सभई शरीफ़ माण्हू आहिनि, मुहिबत आहिनि। अच्छा, तॾहिं ही आउं पाईंदो कमिश्नर हो हैदराबाद जो, या मतिलबु ही वॉज सर्विंग। त इहो हिकिड़ो वॾी ॻाल्हि हुई त भई हुते अची चयो भई आउं ही सभई शरीफ़ माण्हू आहिनि, सभिनी खे सुञाणो थो, बाक़ी बदर सां हिननि जी दोस्ती आहे न आहे मूंखे उन जो अंदाज़ो न आहे। त हीउ हिकिड़ो रहियो मामिलो। बाक़ी तव्हां पोइ मोहतरमा आई? हा, मोहतरमा आई ऐं मोहतरमा खे मैसेज कयोसीं। मोहतरमा हफ़्ते खनि जो टाइम वरितो त लेट मी सी एंड स्टडी। पोइ हुन असांजो हुयो त भई यूसुफ लगारी हुनखे असिस्ट करे, पर यूसुफ लगारी जो तॾहिं प्रोफाइल डिफरेंट बीठल हो, त हुनजे बदिरां शफ़ी महमदी खे ऑप्ट कयो। शफ़ी महमदी ऐं मुजीब पीरज़ादे खे उन, बल्कि मुजीब त ख़ैर पोइ असांजे हुन में केस में शाहिद जे तौर ते पोइ अॻु में मुजीब हो ऐं यूसुफ टालपुर हो, गाज़ी सलाहुद्दीन बांड हैदराबाद वारो, इलाही सारा। त उहो स्टडी कयईं। हुनखां पोइ आई त हिकिड़ो ॾींहुं त केस कोन हलियो, त सॼो जो टाइम असांजे ॿारनि सां वेठी, सभिनी सां नाला पिया पुछियईं। मुंहिंजी छोकिरी खां पुछियईं चई तुंहिंजो नालो छा आहे? चई ज़ेबन सां। त चई त मूंखे ॾे काश त तोखे लिखी ॾियां। त मूंखे हुन चई त आउं ऑटोग्राफ बुक वठी आई आहियां, त हुन ते लिखी ॾिनई। पुछियईं पिए पोइ कीअं थी पढ़ी, पोइ छा आहे, पोइ छा थींदी, ईअं थींदो आहे। वरी मुंहिंजी ज़ाल सां बि अची ॻाल्हाई, छोकिरनि सां बि ॻाल्हाई, त उहो सॼो मतिलबु त ईअं हुन हिकिड़े सां ॻाल्हाई। पोइ वरी ॼाम सां हुनजी अलॻि ॻाल्हाई केस जे हवाले सां ऐं ज़ाहिर पॉलिटिकल हवाले सां बि ॻाल्हाई। पोइ अची मतिलबु त शाहिदी जे लाइ ॿिए ॾींहं ते शाहिदी ॾियणु आई।
नाज़रीन, हाणे जाम साकी केस में मुख़्तलिफ़ गवाहन ऐं हिकिड़ी डिघी लिस्ट जे बदिरां आर्मी अख़्तियारी वारनि 15-16 माण्हुनि जा नाला जेके आहिनि मंज़ूर कया आहिनि, जंहिंमें मुल्क जा वॾा लीडर बि शामिल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इंटेलेक्चुअल सहाफ़ी ऐं प्रोफेसर आहिनि, उहे बि शामिल आहिनि। हींअर सुहेल सांगी साहब मुख़्तलिफ़ हवालनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हाणे पाण थोरी साई खां पोइ ईंदासीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि गवाहनि जे जेको उते बयानु थियो आहे उन ते ॻाल्हाईंदासीं।